त मातम पंहिंजे क़िस्मत ते कयो या हुसैन लाइ कयो? ॾाढे ॻाल्हि क़िस्मत ते मातम कर जो ख़ुदा क़ुरान खसी, ख़ुदा मस्जिद खसई, क़ुरान खसे ख़ुदा मरसिया ॾिनई, ख़ुदा मस्जिद खसे मकान ॾिनई, ख़ुदा जे ज़ात मुसल्लो खसे नंढो कूडो ॾिनई, ख़ुदा ताला मुस्तफ़ा जे सलात वारी तस्बीह ते कंठा कोलाबा ॾिनई। अञा ॿियो ख़ुदा जे तरफ़ खां कहिड़ो अज़ाब लही ते जहिड़े जाॻ ते ख़ुदा जे कहर में आहे। हाओ या न चवंदा न ढगे जी फिटे त कोलूअ में वहे, घोड़े जी फिटे त टांगे में वहे, उठ जी फिटे उठ गाॾे में वहे। आओ या न? ऐं मुसलमान जी फिटे त शीओ ते। सच थो चवां, अल्लज़ीन फ़र्रक़ू फ़ी दीनिहिम कानू शिया। अल्लाह जे क़ुरान में अल्लाह ताला निंदियो आहे, अल्लज़ीन फ़र्रक़ू फ़ी दीनिहिम कानू शिया। उहे माण्हू जन दीन में टुकड़ा टुकड़ा करे दीन खे फिरके बाज़ीअ में तक़सीम करियो, उहे शिया बणिजी विया। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो, इल्ला फ़िरऔन अला फ़िल अर्द वजअल अहलहा शिया। ज़मीन में फ़िरऔन तकब्बुर कयो, वॾाई कयई, गुरूर कयई ऐं पंहिंजी जमात शियन जी बणायई। अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि साफ़ साफ़ फरमायो आहे। टी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, मां रब जेकॾहिं चाहियां अव्हां खे अज़ाब मथां बि मोकिले सघंदो आहियां, मां रब चाहियां त हेठां बि अज़ाब मोकिले सघंदो आहियां, मां रब चाहियां त सॼे खॿे बि अज़ाब मोकिले सघंदो आहियां। पर जे अञा बि घणो नाराज़ थियां त अज़ाब में तव्हां खे शियो करे छॾींदो आहियां। ऐं यल्बिसकुम शिया, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए पियो। हिकिड़ी आयत नाहे, मां तोखे कई आयतूं ॿुधायां जंहिंमें अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फ़िरक़ेबाज़ीअ खे, शियत जी माना फ़िरक़ेबाज़ी आहे, शियो माना टोलो फ़िरक़ो, अल्लाह जे ज़ात बाबरकात निंदियो आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां न को फ़िरक़ो आहियो, न का फ़िरक़ी आहियो, तव्हां मुस्तफ़ा जी जमात आहियो। चाहियो बाबा तव्हां चओ मुस्तफ़ा जी ॾाढे दोका जी जमात आहियो, मुंहिंजे मोहम्मद अरबी जी जमात आहियो। अल्लाह तबारक व तआला त चइबो आहे सुन्नत जमात, सुन्नत मुंहिंजे नबीअ जी, जमात मुस्तफ़ा जी सहाबी। असां महबूब जे सुन्नत ते बि पूरा, नबी जे जमात सां बि गॾु। वरी छा चवंदई सही, इब्राहिम शियो, इब्राहिम शियो। तव्हां शिया त मातम था कयो हज़रत इमाम हुसैन जो, ये इब्राहिम शियो त इब्राहिम जो मातम कंदो, साबित कयो, ॻाल्हायो, ॿुधायो कंहिंजो इब्राहिम मातम कयो? न। अल्लाह ताला फरमाए थो, मा कान इब्राहिम यहूदियन वला नसरानियन वलाकिन कान हनीफम मुस्लिमा। जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। केरु थो चवे तो अल्लाह जो क़ुरान थो चवे, रब थो चवे मा कान इब्राहिम यहूदियन वला नसरानिया। इब्राहिम न को यहूदी हो, न को नसारो हो। शियन जो बुनियाद त यहूदन रखियो, अब्दुल्लाह बिन सबा उन बुनियाद रखियो आहे। रब तरदीद थो करे, इब्राहिम न को शियो हो, न को यहूदी हो, न को नसराओ हो, वलाकिन कान हनीफम मुस्लिमा। अल्लाह ताला फरमाए थो हक़ जे तरफ़ रुजू थियण वारो इब्राहिम त मुसलमान हो। जैसी कुरान में जो लिखियो पियो आहे, इन्न मिन शीअतिही ला इब्राहिम। अबा हिकिड़ो आहे शियो, छा आहे अबा? ॾाढे जो छा आहे? ॿियो आहे शीअतिही, फ़र्क़ु आहे या न आहे? काॾे मुला शीयतिही जी ॻाल्हि, काॾे शियो। तूं ज़मीन आसमान जे फ़र्क़ खे बि नथो सम्झे। हिते शीयत मां मुराद आहे टोलो, जमात। कीअं? अल्लाह पाक जी ज़ात हिन आयत खां मथां नबियनि जो ज़िक्र कयो आहे, नूह जो ज़िक्र आहे, ॿियनि नबियनि जो ज़िक्र आहे। हलंदे हलंदे नबियनि जा नाला वठंदे वठंदे अल्लाह ताला फरमाए थो त इन मिन शीयतिही ला इब्राहिम। मां नबियनि जो ज़िक्र कयो आहे, हाणे इब्राहिम जो बि तव्हांखे ज़िक्र थो ॿुधायां। इब्राहिम अलैहिस्सलाम बि इहो मुंहिंजो नबी हो ऐं इन नबियनि वारी जमात मां हुयो। नबियनि वारी, चओ चओ छा हो नबियनि वारी?
नबियन वारी जमात में हो। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो इब्राहिम नबियन वारी जमात में जंगो ऐं हेठां ई वठो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम शियो साबित कंदो त इब्राहिम अलम खोड़ियो शियो माना झंडो हाओ या न साईं। इब्राहिम अलैहिस्सलाम कोलाबो पातो हो इब्राहिम अलैहिस्सलाम जो कोलाबो साबित कर। इब्राहिम अलैहिस्सलाम कंठा पाता हा। इब्राहिम अलैहिस्सलाम मकान ठाहियो हो। इब्राहिम अलैहिस्सलाम का सेज कढी ही। इब्राहिम अलैहिस्सलाम को घोड़ो ठाहियो हो। पोइ तूं जेके सियन वारा कम करी थो साबित कर इब्राहिम अलैहिस्सलाम ते कतई तौर कोन लिखो। असांखे चवंदा मुल्ला तव्हांखे भिटाईअ पिटियो आहे। मां चयो भिटाईअ जो ॿियो कमु ई कोन हो बुज़ुर्गो सां मुलनि खे हेॾे पिटई छा से भिटाई चयो आहे छा चयो अथई जे भिटाई साहिब चयो आहे त मुल्ला मरई मां पितो पिसई पेट में ईअं भई मां वरी चयो माना भिटाई तव्हांखे बि पिटियो आहे कीअं मवाली मरई मां झंडो किरई कंध ते ठीक ॾेखार किथे आहे मां चयो तूं ॾेखार त मां बि ॾेखारियां ठीकु आहे न साईं जिथे तो चयो आहे त मुलनि खे पिटियो अथई उन शेर जे हेठां बि शेर लिखो पिया हाणे हुजे हुन वटि त लही ॾे न साईं रुगो कूड़ ते संदरो हाणे भिटाई ख़ुदा जो वली पिटींदो या दुआऊं कंदो ॾाढे ॻाल्हि आहे अलाह जा वलीअ पिटींदा आहिनि दुआऊं कंदा आहिनि ख़ुदा जे वलीअ खे मुजादा भला जे भिटाई असांखे पिटियो आहे त पोइ चइबो त भिटाई बि शियो हो ईअं न साईं असांखे जेकॾहिं पिटियो अथई त पोइ चइबो शियो हो न हाणे तूं ॾिस छा थो चवे मीरा शाह मदद कर मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ़ जो तूं वसीलो ऐं वली पोइ हसनी पीर हली अची कर का मार मुरीद ते कंहिंखे थो सॾे पीरा न पीर खे कंहिंखे मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया पीर न पीर खे मञींदा हो हथ मथे खणी चओ त मां ॾिसां त सही त कहिड़ा था मञो सुभान अल्लाह सुभान जज़ाक अल्लाह मञो था न था हाणे हे था चवनि त भिटाईअ मुलनि खे पिटियो आहे मुलनि खे पिटियो आहे त पोइ शियो आहे ऐं शियो हो हूंदो आहे जेको पीरा न पीर खे न मञींदो आहे भिटाई चवे थो मीरा शाह मदद कर मुंहिंजी दाह सुणी दादी आहीं अब्दुल लतीफ़ जो तूं बादशाह बगदादी कहिड़ो बादशाह मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी आहीं अब्दुल लतीफ़ जो तूं बादशाह बगदादी पोइ हसनी पीर हादी अची कर का मार मुरीद ते अञा बि चओ तो मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ीअ ॾे पेर पोइ औलाद अली शेर कर का मार मुरीद ते रब करीम जो कसम आहे इहे मज़हब वारा इन में हिकिड़ो बि ख़ुदा जो वली कोन्हे को जेके बि औलिया अल्लाह सभु सुन्नत जमायत जा हुआ अल्लाह ताला सभिनी वलियनि खे विलायत नसीब कई सुन्नत जमात जे करे इहो अहिड़ो मज़हब कंदो आहे जेको अबू बकर उमर उस्मान अली जो सहाबा जो दुश्मन आहे पर रुगो सहाबा जो न मुहम्मद करीम जे नंगनि जो दुश्मन आहे अबा जंहिं पीर जो तूं मुरीद आहे पोइ अलाए कहिड़े जो मुरीद आहे मां तोखे ॿुधायां तुंहिंजे पीर जे ज़ाल जी को गिला करे गैरत ईंदई आहे न कंहिंजे ते किलाशनि जो बरस्ट हणांसि थॾे ते मरी वञे हाओ या न कुहाड़ी तिखी अहिड़ी हुजे हिकिड़े धक सां मुंडी लायांसि मुंहिंजे पीर जी घरवारी जी गिला थो करे हाओ या न ऐं मुरीद खे गैरत अचणु खपे हाओ या न अड़े मुंहिंजा अदा मुसलमान मिठड़ा भाउ कहिड़े सोहणे नबी ते कलमो